नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा त कंडियारो में क़ौमी बचत बैंक जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंजता लाइ कम छॾे हड़ताल करे ईदगाह रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि आसिफ सईद कुंदर, यासिर साग, मोहम्मद फारूक राजपर ऐं ॿियनि चयो त पूरे मुल्क में वफ़ाक़ी इदारनि जे मुलाज़िमनि खे जाइज़ हक़ ॾिना वञनि था, पर क़ौमी बचत बैंक जे मुलाज़िमनि खे पंहिंजा जाइज़ हक़ नथा ॾिना वञनि, जेका मुलाज़िमनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त केतिरे ई वक़्त खां क़ौमी बचत बैंक जे मुलाज़िमनि खे प्रमोशन न ॾिना विया आहिनि, पगारुनि में इज़ाफ़ो नथो कयो वञे। हिननि चयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान वफ़ाक़ी इदारनि जे मुलाज़िमनि जी पगारुनि में 20% अलाउंस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे, पर ॿियनि इदारनि खे 20% सेक्रेटरी अलाउंस ॾिनो पियो वञे, पर क़ौमी बचत बैंक जे मुलाज़िमनि खे अनाउंस न पियो ॾिनो वञे। हिननि चयो त 3 सालनि खां मुलाज़िमनि जा प्रमोशन न थिया आहिनि। केतिरई मुलाज़िम सर्विस पूरी करे रिटायर थी विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी गार्डनि खे रिस्क अलाउंस न पियो ॾिनो वञे। IT स्टाफ खे पको नथो कयो वञे। बैंकुनि में स्टाफ जी घटिताई आहे, जंहिंखे पूरो न कयो पियो वञे। मुतालबा मंज़ूर न थियण करे मुलाज़िमनि में सख़्त बेचैनी फैलियल आहे। हिननि मुतालबो कयो त क़ौमी बचत बैंक जे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।